खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सलाम सिंध में अमां सभिनी खे दिलि जे तमाम ते गहराइनि सां भली कार चवंदासीं। ॾेह में पर ॾेह में पाकिस्तान खां ॿाहिरि जिथे बि हिन महिल मां मौजूदु आहियो, लाइव पिया ॾिसो या इंटरनेट जे थ्रू ऑनलाइन पिया ॾिसो, अमां सभिनी खे भली कार चवंदासीं। ऐं मूंखे ख़बर आहे त पाकिस्तान खां ॿाहिरि बि इलाही माण्हू आहिनि जेके सिंध टीवी खे ॾिसनि था, लाइक कनि था, ऐं अव्हां जूं कॉल्स, अव्हांजा मैसेजिस, अव्हांजा पैगाम जॾहिं असां ताईं पहुचंदा आहिनि त यकीन कयो उहे असांजे लाइ एनर्जी हूंदा आहिनि। ख़ैर, आगाज़ जी गुफ़्तगू आहे। उमेद आहे त अव्हां सभई ख़ैरियत सां हूंदव, पंहिंजनि सां गॾु हूंदव, ऐं हिकु नए ॾींहं जो आगाज़ इलाही भरपूर नमूने सां, इलाही सुठे नमूने थियो हूंदो। सो अलाह करे तव्हांजी ज़िंदगी जो हर ॾींहुं ईअं ई ख़ुशगवार हुजे, ईअं ई भरपूर हुजे। ऐं जेकॾहिं अव्हां थोरा उदास आहियो, परेशान आहियो, त परेशानी खे परे करे सघो था ऐं पंहिंजे पाण खां इलाही घणो जेकॾहिं अव्हां चाहियो था त ख़ुशि रहो, त कोशिशि कंदा कयो त हल्कियुनि फुल्कियुनि शयुनि खे पंहिंजे दिमाग़ ते घणो सवार न कयो। छो ज़िंदगी आहे, ज़िंदगीअ में इंसानु कॾहिं भरीअ में हूंदो आहे, कॾहिं भाकुर में हूंदो आहे, ऐं ज़िंदगी में इंसानु ख़ुशि बि हूंदो आहे, ग़मगीन बि हूंदो आहे, उदास बि हूंदो आहे। इहे सभई ज़िंदगी जा रंग आहिनि ऐं कोशिशि कंदा कयो त ज़िंदगी जे हर रंग खे अव्हां इंजॉय कयो। ख़ैर, फ़िलहालु असां ज़िंदगी जे जंहिं रंग ते अॼु ॻाल्हाइण वारा आहियूं उहो रंग आहे इंडस्ट्री। ऐं इंडस्ट्री यकीननि असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ासि हिसो आहे। ऐं अॼोके दौर में जेकॾहिं मां ॻाल्हि कयां, नौजवाननि जी ॻाल्हि कयां, पोड़नि जी ॻाल्हि कयां, पकनि जी ॻाल्हि कयां या ॿारनि जी ॻाल्हि कयां, त मुंहिंजे ख़्याल सां ऐं जेसिताईं मां ऑब्ज़र्व कयो आहे त सभई माण्हू पंहिंजी ज़िंदगी में तक़रीबन 80 to 90% फॉलो कनि था इंडस्ट्री खे। इंडस्ट्री में को ड्रामो अव्हां ॾिसो था, उन ड्रामे जो को किरदारु, को गेटअप अव्हांखे पसंदि अचे थो, या इवन का होस्ट अव्हां ॾिसो था या का फ़नकारा अव्हां ॾिसो था, उनजो अव्हांखे लिबास तमामु घणो पसंदि अचे थो, त ख़्वाहिश फ़ौरन इहा जाॻंदी आहे त इहा शइ अव्हां वटि बि हुजे। जेकॾहिं का कहाणी अव्हांखे पसंदि अचे थी, अव्हांजे दिलि सां लॻे थी, त अव्हां उन कहाणी जो जेको किरदारु हूंदो आहे, पंहिंजे पाण खे उन किरदार जो हिसो भाईंदा आहियो, ऐं कॾहिं उन्हनि किरदारनि जे करे खिली वेहंदा आहियो, कॾहिं उन्हनि किरदारनि जे करे रोई वेहंदा आहियो। ख़ैर, मौजूदा दौर में त मूंखे नथो लॻे त किरदारनि में उहा जान हूंदी आहे जो हिकु इंसान खे खिलाए त सघंदा आहिनि, पर रुआणु हिकिड़ो वॾो फ़न आहे। ऐं रुआइण वारो जेको अंसर हूंदो आहे उहो इलाही घटि हूंदो आहे। छो जो माज़ी में जेके ड्रामा ठहंदा हुया, चाहे स्टेज हुजे, चाहे फिल्म इंडस्ट्री हुजे, या इवन लॉन्ग प्लेस हुजनि, या हिकु ॾींहं जो सोलो प्ले हुजे, उन में जेके किरदार हूंदा हुया, जेका अदाकारी हूंदी हुई, उहा एतिरी त जानदार ऐं शानदार हूंदी हुई जो जेकॾहिं हिकिड़ो माण्हू हिकिड़ो सीन बसि ॾिसंदो हुयो त ॿिए जो तजस्सुस हूंदो हुयो त हाणे हिन सीन में जेकॾहिं हीअं थियो आहे त ॿिए सीन में छा थींदो, जेकॾहिं हिन एपिसोड में हे थियो आहे त ॿिए में छा हूंदो। ऐं इहो ई रीज़न हूंदो हुयो जो हफ़्तेवार जेकॾहिं को सीरियल हलंदो हुयो त असांखे इंतज़ारु हूंदो हुयो त अॻिले हफ़्ते असांखे चाहे कुझु बि थी वञे, इहा शइ ॾिसणी आहे। पर मौजूदा दौर में हालतूं बिल्कुलु बरक्स आहिनि, ऐं रीज़न इहो आहे त अॼुकल्ह रिहर्सल कोन आहे, तयारी कोन आहे, किरदारु जेको आहे उहो कहिड़े आर्टिस्ट खे उहो, या कहिड़ो आर्टिस्ट उन ते सूट करे थो, कहिड़े आर्टिस्ट ते उहो किरदारु बहितरीनु लॻंदो, इहा सोच कोन आहे। हाणे हिकु त फेवरेटिज़म बि अची वियो आहे। ॿियो, नवां जेके आर्टिस्ट आहिनि उनखे यकीननि जल्दी कमु करण जी हिकिड़ी जुस्तजू आहे ऐं ख़्वाहिश आहे त असां जल्दी कमु कयूं ऐं जल्दी सक्सेसफुल थियूं। ऐं इहो ई रीज़न आहे त अॼुकल्ह किरदारनि में, अदाकारीअ में उहा पुख़्तगी कोन आहे। बहरहाल, मां हिकिड़ी दुआ करे सघां थी त सभई डायरेक्टर्स जिन खे कास्ट कनि था उनमें टैलेंट हुजणु खपे, ऐं जेके आर्टिस्ट अॻिते अचनि था, कोशिशि कयो त अव्हां भरपूर तरीक़े सां कंहिं बि किरदार खे जेकॾहिं निभाईंदव, फ़ाइदो अव्हांजो आहे। जेकॾहिं हिकिड़ो किरदारु अवाम खे पसंदि अचे थो त अव्हां ऑटोमेटिकली सक्सेसफुल थी वेंदो। पर जेकॾहिं अव्हां घटि तयारी आहे, घटि रिहर्सल आहे, त यकीननि उहा ई शइ अवाम ताईं पहुचंदी। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त इंडस्ट्री जे हवाले सां ॻाल्हायूं ऐं इंडस्ट्री जे उन्हनि ड्रामे जे हवाले सां या किरदारनि जे हवाले सां कचहरी कयूं। सो उमेद आहे त अॼु को प्रोग्राम अव्हांखे पसंदि ईंदो। बहरहाल जी व्यूअर्स, हिकिड़ी स्पेशल अनाउंसमेंट आहे ऐं उहा ज़रूरु करणु चाहींदसि। डिटोल मेगा म्यूज़िकल शो जेकबाबाद में 3 सितंबर ते नुमाइश ग्राउंड जेकबाबाद में मुनक़िद कयो वेंदो। डिटोल जा के बि 2 ख़ाली रेफर खणी अचण सां एंट्री बिल्कुलु फ्री आहे। उनखे अलावा टेलीनॉर जे तरफ़ां सिंध टीवी जे सहकार सां 4 सितंबर ते टेलीनॉर सारंग मेलो नवाबशाह HM ख्वाजा म्यूज़ियम में
अचणु बल्कि वञणु बिल्कुलु न विसारींदा, पाण बि वञो, पंहिंजी फैमिली सां गॾु वञो ऐं ॿई हिकिड़ियूं बहितरीनु ऑफर्स आहिनि असां सभिनी जे लाइ। छो जो असां सभई कोशिशि कंदा आहियूं या इन ई जुस्तजू में हूंदा आहियूं त पंहिंजी फैमिली खे एंटरटेन कयूं ऐं कुझु न कुझु या कहिड़ो का अहिड़ी पार्क हुजे, का अहिड़ी जॻह हुजे जिते फैमिली सां वञी असां इंजॉय कयूं। सो ही ॿई बहितरीनु मौक़ा आहिनि अव्हां जे लाइ। अव्हां पाण वञो, पंहिंजी फैमिली सां गॾु वञो, इंजॉय कयो। ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ महिमाननि सां अव्हां जी मुलाक़ात कराईंदसि। थोरो सस्पेंस ज़रूरी आहे ज़िंदगी में। सो महिमान केरु आहिनि अव्हां खे ॿुधाईंदसि, बट ब्रेक खां पोइ सो वधूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं। ॾिसंदा रहो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं। अव्हां खे भली कार चवंदसि ऐं जॾहिं मूं अव्हां खे चयो हुयो त ब्रेक खां पोइ हिकिड़ी अनाउंसमेंट आहे जेका ज़रूरु हिते कंदसि ऐं अव्हां खे ॿुधाईंदी हलां त डिटोल मेगा म्यूज़िकल शो जैकबाबाद में 3 सेप्टेम्बर ते नुमाइश ग्राउंड जैकबाबाद में मुनक़िद कयो पियो वञे। ऐं जेकॾहिं डिटोल जा के बि 2 ख़ाली रेफर खणी अव्हां वेंदो त अव्हां खे एंट्री बिल्कुलु फ्री मिलंदी। ऐं जेकॾहिं अव्हां इहे नथा कयो त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे त अव्हां खे कुझु न कुझु अमाउंट ॾियणो पवंदो, जेको अव्हांजी जेब जो नुक़सानु आहे। सो ज़रूरी आहे त अव्हां जेकॾहिं वञो था त पोइ अव्हां डिटोल जा 2 ख़ाली रेफर खणी हलिया वञो। ऐं उनखां पोइ टेलीनॉर जे तरफ़ां सिंध टीवीअ जे सहकार सां 4 सेप्टेम्बर ते टेलीनॉर सारंग मेलो नवाबशाह HM ख्वाजा म्यूज़ियम में मुनक़िद कयो पियो वञे। अव्हां ज़रूरु वञिजो, पाण वञिजो, पंहिंजे फैमिली सां गॾु वञिजो। सो इहे हुयूं बहितरीनु अनाउंसमेंट्स ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां जे लाइ यकीनन हिकिड़ी बहितरीनु अनाउंसमेंट आहे ऐं ख़ुशख़बरी आहे। छो जो असां सभई चाहींदा आहियूं त को न को फैमिली मेलो हुजे, का न का अहिड़ी जॻह हुजे जिते असां वञूं, पंहिंजे फैमिली सां गॾु वञी इंजॉय कयूं। ऐं उहे बि ईद अचण वारी आहे, ईद खां पहिरियों, ईद खां पोइ असां अहिड़ा मौक़ा ॻोल्हींदा आहियूं। सो बहितरीनु मौक़ो आहे अव्हां सभिनी जे लाइ। ख़ैर ॻाल्हि ॿोल खे अॻिते कंटिन्यू कंदासीं, पर हिकिड़ी ॿी स्टार असांखे जॉइन कयो आहे हिन प्रोग्राम में। बहितरीनु आर्टिस्ट आहे, माशाल्लाह तमामु सुठो कमु हिननि जो थियलु आहे। ऐं साॻी ॻाल्हि वापसि अची थी वञे त किरदार खे निभाइणु, उन सां इंसाफ़ करणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं माशाल्लाह जेका आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु आहे उहा हर किरदार खे इलाही ख़ूबसूरती सां अदा कंदियूं आहिनि। नाइला सूमरो साहिबा मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं सलाम सिंध में अव्हां खे भली कार चवंदासीं। ख़ुशि आहियो? जी ठीक ठाक, थैंक यू सो मच। अॼु तव्हां मॉर्निंग शो में मूंखे तव्हां इनवाइट कयो। ऐं अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां क़ीमती वक़्तु कढी हिते आयूं आहियो, ॾाढी ख़ूबसूरत पियो लॻो माशाल्लाह। थैंक यू। हिकिड़ी तव्हां बि सुठा लॻो था। मूंखे वधीक तमामु सुठो पियो लॻो। न तव्हां बि सुठा आहियो। सो ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं। इन खां पहिरियों असां हिकिड़ो बहितरीनु कलाम ॿुधो, ईसानी साहिब सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी हुयो। अव्हां ॿुधायो स्टार्ट कीअं थियो अव्हांजो, इंडस्ट्री में कीअं आहियूं? शोबिस में बस कुछ दोस्तियूं फ्रेंड्स उन्हनि जे शौक़ में मां बि हली आहियां। अच्छा, दोस्तनि ऐं सहेलियुनि जे करे इंडस्ट्री जॉइन करे वरिती? इन खां पहिरियों के ख्वाब के ख़्वाहिशूं कोन हुयूं? हाँ, इन खां पहिरियों मां काफ़ी कम सोशल रही आहियां, कमु करे चुकी आहियां। सो बसि कुझु वक़्तु ताईं इहे बि शौक़ु हुयो, उन जे करे इन शौक़ में पूरो आहे। ठीकु। ऐं माशाल्लाह असां सां गॾु हिकिड़ी बहितरीनु पर्सनैलिटी मौजूदु आहे लाइन ते, उनखे वठणु चाहींदासीं, उन सां ॻाल्हाइणु चाहींदासीं। इसरार साहिबु आहे ऐं इसरार लगारी साहिब खे त सुञाणींदो जी, यादि आहे न? अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम। जी सलाम सिंध में ख़ुशि आमदीद सर, ख़ैरियत सां आहियो? हेलो, तव्हांजो आवाज़ सफ़ा घटि पियो अचे। और हाणे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी जी जी, ख़ुशि आहियो, ख़ैरियत सां आहियो सर? हेलो हेलो, आवाज़ तव्हांजो इलाही तमामु घटि पियो अचे। अच्छा, जेकॾहिं मां मुंहिंजो आवाज़ ॿुधो पिया त अॼु आर्टिस्ट मौजूदु आहिनि, जेकॾहिं कुझु चवणु चाहियो तव्हां चई सघो था उन्हनि जे लाइ। रफ़ीक़ी साईं जे लाइ बहितरीनु आर्टिस्ट मौजूदु आहिनि। हा हा, पहिरीं तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम मुंहिंजे तरफ़ां। हेलो हेलो हेलो, आवाज़ अचे पियो? हा बिल्कुलु, अव्हां जो आवाज़ अचे पियो, मुंहिंजो आवाज़ अचे पियो, न पियो अचे? अव्हां ॿुधाए सघो था? हाणे कुझु बहितर आहे आवाज़। माशाल्लाह माशाल्लाह। जी, ऐं नाइला साहिबा सां गॾु अव्हां हीरो जे तौर ते हिकु नए ड्रामे में कास्ट आहियो माशाल्लाह। महिरबानी तव्हांजी, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अच्छा, एक्सपीरियंस शेयर करणु चाहींदो? भाउ रफ़ीक़ी साणी असांजो तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे ऐं तमामु बहितरीनु इंसान बि। असां तमामु इलाही गॾु कमु कयो आहे
काफ़ी अर्से खां असां गॾु आहियूं। रफ़ीक़ी साईं भाउ जेतिरी बि हुननि जी तारीफ़ कजे उहा घटि आहे। माशाल्लाह। तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि ऐं ख़ासि तौर ते असां सिंध टीवी जा तमामु काफ़ी ड्रामा गॾु कया आहिनि ऐं भाउ रफ़ीक़ी साईं सिंध टीवी जो बहितरीनु आर्टिस्ट आहे। सिंध टीवी अवॉर्ड बि खणी चुको आहे। बिल्कुलु माशाल्लाह तमामु बहितरीनु आहिनि वाकई। इन खां अलावा संदन जेका पर्सनैलिटी आहे जेका उहा तमामु बहितरीनु इंसान आहिनि बज़ाते ख़ुदि। ओके सो वॾी महिरबानी लख थोरा मज़ा अव्हां कॉल कई ऐं असांजी ॻाल्हि ॿोल छाजे करे जो मे बि लाइन में कुझु प्रॉब्लम आहे जंहिंजे करे असांजो आवाज़ु अव्हां ताईं न पियो पहुचे। सो वॾी महिरबानी अव्हां कॉल कई। कोशिशि कंदासीं थोरी देरि खां पोइ जेकॾहिं अव्हां कॉल कयो या अव्हांखे कॉल ते ज़रूरु वठंदासीं ऐं पोइ अव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नायला साहिबा एक्सपीरियंस कुझु शेयर करणु चाहींदी न्यू ड्रामे में इसरार लगारी साहिब सां गॾु हीरोइन जे तौर ते आयूं आहियो माशाल्लाह। जी पहिरियां त मां इहो चवणु चाहींदसि की मूंखे जेके बि मां किरदार ड्रामा कया आहिनि उन्हनि में ही जेको मूंखे रोल मिलियो तमामु ॾाढो सुठो ऐं मां हिन खे इंजॉय कयो। थोरो मुश्किल बि हुयो, ॾाढो मज़ो आयो ऐं मूंखे इहो चैलेंज हुयो की मूंखे सही करिणो आहे। अच्छा किरदार जे हवाले सां कुझु ॿुधाइणु चाहींदो किरदार कहिड़ी नोयत जो आहे? किरदार मुंहिंजो मेन करेक्टर आहे, मुंहिंजो ही हस्बैंड आहे ऐं मुंहिंजी शादी थींदी आहे। सो उनखे मां पसंदि न आहियां कंदी, इग्नोर कंदी आहियां। अच्छा जी। सो आख़िर में इहो ई हूंदो आहे की मां पंहिंजी ग़लती एक्सेप्ट कंदी आहियां ऐं सुलह कंदी आहियां। यानी कि ज़िंदगी जो छेड़े खां पोइ आख़िर में शादीअ खां पोइ त ज़ाहिर आहे घर त संभालणो ई हूंदो आहे। सही कंप्रोमाइज़ करिणो थो पए उहा स्टोरी आहे ये हिन ड्रामे में। तमामु सुठी ॻाल्हि। बहरहाल असांजी बेस्ट विशेस असां सां गॾु आहिनि त इलाही घणो सक्सेसफुल थिए इहो ड्रामो ऐं उहे बि माशाल्लाह मुंहिंजो हर किरदारु इलाही बहितरीनु हूंदो आहे। अच्छा ईसानी साहिब सां कॾहिं को ड्रामो का फिल्म या इवन पीटीवी ते शायदि हिकिड़ो दफ़ो हिकिड़े ड्रामे में असां हुयासीं। अच्छा हुयो काफ़ी टाइम थियो आहे उनखे मूंखे यादि पियो अचे। सही यानी कि हिकिड़ो आम्हूं साम्हूं किरदारु हूंदो आहे मे बी ईअं न हुजे कि ड्रामे में कास्ट हुजे न गॾु न आहे। कॾहिं कॾहिं अहिड़ा कैरेक्टर गॾु हूंदा आहिनि जिन जी ख़बर ई न पवंदी आहे। जॾहिं ऑन एयर थींदो आहे तॾहिं माण्हू ॾिसंदो आहे त हे सभु हीअ सॼी टीम या हे सभु आर्टिस्ट असां सां गॾु आहे छा। कॾहिं कॾहिं के फ़ोन टॉक्स बि हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं हिकिड़ी शूट इन अंदाज़ में थी वेंदी आहे जो ख़बर ई न पवंदी आहे। सो बहरहाल में बि सीन अलॻि अलॻि थींदा आहिनि। सही कहिड़े डेज़ ते कंहिंजा सीन हूंदा आहिनि, कहिड़े डेज़ ते कंहिंजा सीन हूंदा आहिनि। जॾहिं उहो कंप्लीट थी ड्रामो थींदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे अच्छा ही बि आहिनि, ही बि आहिनि, ही बि आहिनि। ठीकु। ऐं सिंध टीवी जे अवॉर्ड जी ॻाल्हि थी ईसानी साहिबु। जी जी कीअं लॻो जॾहिं मूंखे अवॉर्ड मिलियो? सच पुछो त आउं ॾाढो ख़ुशि आहियां छाकाणि त जॾहिं अञा पीटीवी जी हिन बिल्डिंग में हे ऑफिसिस ऐं हे स्टूडियोज़ ठही रहिया हुआ तॾहिं खां वठी असां सिंध टीवी सां गॾु हुआसीं। पोइ काफ़ी कमु कयो, हुते काफ़ी सीरियल्स कयूं, हिते सोप कया, सीरियल्स कयूं, सोलो प्ले कया, 5 डेज़ कया। पर हिन वक़्तु जॾहिं हीउ तमामु वॾो हिकिड़ो इवेंट 10 सालनि खां पोइ सिंध टीवी अवॉर्ड शो थियो त उन में आउं पाण खे ख़ुशनसीबु सम्झां थो जे मुंहिंजे ज़हन गुमान में बि न हो त को इहो अवॉर्ड मुंहिंजे हिसे में ईंदो। पर जॾहिं मिली वियो त मुंहिंजे लाइ सच पुछो त तमामु वॾो एज़ाज़, सॼी सिंध मोहबत ॾिनी, इज़त ॾिनी ऐं स्पेशली आउं सिंध टीवी जो थोराइतो आहियां जेका टीम हुई जंहिं मूंखे इन लाइक़ु सम्झो। सो ॾाढी ज़बरदस्त मुंहिंजे लाइ हक़ीक़त इहा आहे तव्हां जेके महिनतूं आहिनि तव्हां जेके कोशिशूं कयूं आहिनि उन्हनि जो समर आहे। महिनत कोशिश स्ट्रगल सभिनी खे नज़र अचे थी मां डिज़र्व कयो था। दुनिया में का बि शइ जेका तव्हांखे बग़ैर महिनत जे मिलंदी न उनजो को क़दुरु ई न हूंदो। सही था चओ, बिल्कुलु मज़ो न ईंदो। या बाईपास खां मिलंदी उनजी का क़दुरु क़ीमत न हूंदी, न को दिली सुकून हूंदो। पर तव्हां पहिरीं ॾींहं खां वठी महिनत कयो था, जिदोजहद कयो था, कमु कयो था, मुसलसल स्ट्रगल कयो था, फील्ड कहिड़ी बि हुजे। असां पंहिंजी फील्ड जी ॻाल्हि कंदासीं, स्टेज हुजे, पीटीवी जा ड्रामा हुजनि, मुख़्तलिफ़ सिंधी चैनल जा, उर्दू चैनल जा ड्रामा हुजनि, फिल्मूं हुजनि। पाण फिल्म ते बि ॻाल्हाईंदासीं। असां फिल्म कई जीअं हाणे इसरार लगारी साहिबु ॻाल्हि कई न, हिकिड़ी असां अहिड़ी फिल्म कई आहे किडनैप। ठीकु आहे, उनजो इसरार लगारी साहिबु हीरो आहे। असां उहो गॾिजी कई आहे जिते पाण ॻाल्हाईंदासीं। अॼु मुंहिंजी सिंध टीवी जे PM इमरान चांडियो साहिब सां मीटिंग बि आहे हिन सिलसिले में। थी सघे थो त असांजी इहा मीटिंग इनशाला कामयाबु थींदी ऐं इहा फिल्म सिंध टीवी तां ईद जे मौक़े ते ईंदी। इंशाल्लाह अल्लाह करते हैं मीटिंग ज़रूर कामयाब थिए। सिंध टीवी जी हमेशा कोशिशि हूंदी आहे त ईद ते या अहिड़ा जॾहिं मौक़ा ईंदा आहिनि त कुझु न कुझु स्पेशल हुजे। ऐं इहो ई कारण आहे त हिन महिल इलाही चैनल्स आहिनि, हिकिड़ी लंबी लिस्ट आहे
उन सभिनी में नुमाया हिकिड़ो ई नालो आहे यकीनन ऐं उहो आहे सिंध टीवी। त सिंध टीवी जी कोशिशूं, सिंध टीवी जूं काविशूं यकीनन हिन महिल आवाम बि ॾिसे थो ऐं आवाम बि हिन ॻाल्हि खे मञे थो। पहिरियों नायला साहिबा, अवां ॿुधायो त सहेलियुनि जे चवण ते अवां इंडस्ट्री में आहियो, जी चैलेंज त यकीनन हूंदो अवां जे लाइ, बिकॉज़ हिकु नए स्टार जे लाइ अचणु। एक्टिंग अगरि कोई सम्झे त आसान न आहे, अगरि करणु अचे त मुश्किल न आहे। पहिरियों मां स्टार्ट वरितो रेडियो पाकिस्तान तां, त मूंखे एक्टिंग में करण में थोरी घबराहट थींदी हुई त हू वॉइस हूंदो, वॉइस ते त कैमरा न आहे, सिर्फ़ु वॉइस आहे, उहो मूंखे ईज़ी लॻंदो आहे। सही। सो उन खां पोइ बसि मां पीटीवीअ जे नंढनि नंढनि रोलनि में जेको आहे सो कोशिशि कयमि। उन खां पोइ अलाह जो शुक्र आहे सो मां कामयाबु वियमि ऐं हाणे त ईज़ी पियो लॻे। सही। ऐं रेडियो ते इलाही मुश्किल हूंदो आहे अदाकारी करणी, या इवन अवां जॾहिं कुझु बि ॻाल्हायो था, छो जो जेकॾहिं फ़र्ज़ु कयो हिते असांजी निड़ी ख़राबु आहे, गलो ख़राबु आहे, कुझु बि आहे, असां हथ पेर हलाए ॻाल्हि पंहिंजी करे सघूं था, माण्हू असांजा एक्सप्रेशन सम्झी सघनि था। हुते सिर्फ़ु हिकिड़ी शइ हूंदी आहे, आवाज़। जेकॾहिं आवाज़ ख़राबु मतिलबु तव्हां नो एंट्री टू साइन बोर्ड लॻी वेंदो आहे, त हाणे तव्हां नथा अची सघो। सो यकीनन रेडियो ते इलाही मुश्किल हूंदो आहे हर शइ खे एक्सप्लेन करणु, सभु कुझु अव्हांखे आवाज़ सां ई करिणो आहे। हिते यकीनन तॾहिं जॾहिं तव्हां स्क्रीन ते कमु कयो था त अव्हांखे परफॉर्म करण जे लाइ इलाही शयूं आहिनि। अनवर साहब बि मौजूदु आहे। अनवर साहब, माशाल्लाह जॾहिं लास्ट टाइम अवां सां मुलाक़ात थी हुई, तव्हांजो हिकिड़ो एल्बम रिलीज़ थियण वारो हुयो, सो ईद ते कुझु स्पेशल आहे असांजे व्यूवर्स जे लाइ? हा, हीअं त रिकॉर्डिंग हले पई जेका ईद ते इंशाअल्लाह ताला कैसेट जी। अच्छा, यानी कि व्यूवर्स जे लाइ हिकिड़ो गिफ्ट हूंदो ईद ते। अच्छा, ईसानी साहब, असां स्टेज जी ॻाल्हि थी ऐं वरी उन खां पोइ नायला साहिबा जॉइन कयो, ब्रेक जो टाइम हो, त ॻाल्हि ॿोल जो जेको सिलसिलो हुयो उहो अध में ई कटिजी वियो। माशाल्लाह मां पीटीवी ते कमु कयो आहे सिंधी ड्रामनि में, ऐं आगाज़ में मूं पंहिंजे इंट्रो में बि इहा ॻाल्हि कई हुई त पहिरियों रिहर्सल्स थींदियूं हुयूं, हिकिड़ी पूरी कहाणी आर्टिस्ट जे साम्हूं हूंदी हुई। अॼुकल्ह दौर इहो आहे, बाबा बसि हलियो अच जो रिकॉर्डिंग आहे। बिल्कुलु। छा फ़र्क़ु छा आहे कहाणी में या अदाकारी में, परफॉर्मेंस में? न ॾिसो न, पहिरियां टाइम हूंदो हो जॾहिं असां रुॻो स्टेज ड्रामा कंदासीं त हिकु हिकु महीनो हुनजी रिहर्सल कंदासीं ऐं उहो स्क्रिप्ट हिकिड़ो बुक हूंदो हो, यानी ड्रामो 3 कलाकनि जो हूंदो हो, ठीकु आहे, उनजी महीनो रिहर्सल थींदी हुई। हाणे बि हिकु हफ़्तो पहिरीं बादशाहीअ जो ख़ैर स्टेज ड्रामो असां कयो मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हैदराबाद में। सच पुछो हुन में इसरार लगारी साहब जो लीड कैरेक्टर हो ऐं उन ते बि 15 खां 20 ॾींहं रिहर्सल थी। उस्ताद नादर बलोच सीनियर हिकिड़ो आहे, उहो डायरेक्टर हो ऐं उहो शानदार थियो। जॾहिं तव्हां 15 ॾींहं 20 ॾींहं कंहिं स्क्रिप्ट ते कमु कयो था, उनखे यादि कयो था, उनजी रिहर्सल कयो था, तव्हांखे रिज़ल्ट उहा मिलंदी न। सही। पीटीवी ॾिसो, महीनो पहिरियां तव्हांखे स्क्रिप्ट मिलंदो, उहो स्क्रिप्ट तव्हां यादि कयो। कीअं यादि कंदासीं असां घर में शीशे ते बि उनखे यादि कंदासीं, उनखे परफॉर्म कंदासीं, बार कंदासीं, ठीकु आहे। पोइ जॾहिं वरी ग्रांड रिहर्सल थींदी हुई त अहिड़ा सीनियर प्रोड्यूसर पीटीवी जा हाई लेवल जो उन्हनि जो स्टैंडर्ड हूंदो, एक्सपीरियंस हूंदो, जॾहिं उहे वेही रिहर्सल कराईंदा हुआ, रिहर्सल ॾिसंदा हुआ ऐं उनखे डायरेक्शन ॾींदा हुआ, पोइ ॾिसो न माज़ी में उहे ड्रामा तव्हां ॾिसो केॾा शानदार हुआ। अॼु बि कमु सुठो थी रहियो आहे। अॼु बि मुख़्तलिफ़ असांजा पाकिस्तानी चैनल जेके आहिनि उन्हनि ते ज़बरदस्त कमु थिए पियो। असां वटि बि कोशिशूं थियनि पियूं ऐं मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त वधीक सुठियूं कोशिशूं थियणु खपनि। ड्रामो जेको आहे उहो हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंखे असां सभु ॾिसूं था, मेल फीमेल, दुनिया जो हर तबिको ड्रामे खे ॾिसे थो, पसंदि थो करे। सभ खां पहिरीं उनजो स्क्रिप्ट ज़बरदस्त हुजणु खपे, उनजी डायरेक्शन बहितरीनु हुजणु खपे, लोकेशन्स ऐं कास्ट, मेल फीमेल कास्ट, सीनियर जूनियर, पर सुठी ऐं उनजी भरपूर तयारी सां जॾहिं असां उहो ड्रामो कंदासीं, उहो भले सिंध टीवी जो हुजे या कंहिं ॿिए चैनल जो हुजे, यकीनन उनजी रिज़ल्ट तव्हांखे बहितरीन खां बहितरीनु मिलंदी। ऐं जेकॾहिं असां तकड़ में कमु कंदासीं, फौरी तौर ते कंहिं आर्टिस्ट खे तव्हां घुरायो शूट ते, उनखे कुझु पेपर्स ॾियो, यार हिन जी रीडिंग करे वठो, हिन जी करे वठो, हिन जी करे वठो, उनखे सेंस ई न हूंदो, ख़बर ई न हूंदी त मुंहिंजे साम्हूं कैरेक्टर कहिड़ो आहे, किथे आहे, छा हुजणु खपे मुंहिंजे ॻाल्हाइण जो। हर आर्टिस्ट जी हिकिड़ी पंहिंजी लेवल आहे। फ़र्ज़ु कयो अवां हिकिड़ो पूरी हयाती आर्ट खे ॾिनी आहे, फ़न खे ॾिनी आहे। हाणे जेकॾहिं मां अवां जे मदे मुक़ाबिले आहियां त लाज़मी तव्हांजे एक्सपीरियंस में ऐं मुंहिंजे एंट्री में वॾो फ़र्क़ु आहे, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ॾिसो फ़र्क़ु आहे, पर जूनियर आर्टिस्ट खे तव्हां स्क्रिप्ट पहिरीं ॾियो था, हू फुल तयारी करे अचे थो त हू ज़बरदस्त तव्हां सां परफॉर्मेंस करे सघे थो, ठीकु आहे। त मतिलबु टाइम ॾियणु खपे, सुठी प्लानिंग हुजणु खपे,
सुठो स्क्रिप्ट हुजे त अॼु बि ड्रामो असांजो हाई लेवल ते वञी सघे थो। सही। ॾिसो न अॼु बि पाकिस्तान जा ड्रामा अॼु बि दुनिया में माज़ी में बि हेठि आहे, माज़ी में बि PTV जे ड्रामनि जी पाड़े विसरी मुल्क कापी कंदो ऐं अॼु बि असां वटि पाकिस्तानी ड्रामा टॉप जा आहिनि, सॼी दुनिया में लाइक कया पिया वञनि। माशाल्लाह। ठीकु आहे। सही। ऐं अॼु बि मूंखे उमेदु आहे त सिंधी चैनल्स ऐं असांजी सिंध TV जिते असां हीअ वेठा आहियूं मौजूदु, जेकॾहिं हो चाहिनि त अॼु बि छा त असां वटि टैलेंट जी कमी आहे कोन, बिल्कुलु न आहे। असां वटि सुठा डायरेक्टर अॼु बि मौजूदु आहिनि, टीम सुठी मौजूदु आहे, थोरो इंट्रस्ट वठण जी ॻाल्हि सही। त असां बहितरीनु ड्रामो ॾेई सघूं था व्यूअर्स खे। ठीकु। नायला साहिबा, अव्हां जॾहिं को किरदारु मुंतख़िब कंदियूं आहियो या अव्हांखे कंहिं ड्रामे जी आश थींदी आहे तव्हां हीउ ड्रामो कयो त किरदार खे स्टडी करे पूरे तरीक़े सां हर पहलू ॾिसी हुनखे साइन कंदियूं आहियो या बसि ऑफर थी एंड यस? ॻाल्हि उहा ई आहे की टाइम शॉर्ट आहे, सो PTV जा त पहिरियां घुराए वठंदा आहिनि ऐं उहे स्क्रिप्ट बि ॾींदा आहिनि। मां कल्ह बि वई हुअसि, मूंखे स्क्रिप्ट उन्हनि ॾिनो आहे की तव्हां थोरो हिनखे नीट कयो। जी। सो बाक़ी जेके चैनल आहिनि त उहे 2 ॾींहं अॻु में असांखे कॉल कंदा आहिनि, पोइ उते जेको आहे सो कलाक 2 अॻु में असांखे स्क्रिप्ट ॾींदा आहिनि की तव्हां जल्दी बसि हिननि खे सीननि खे ॾिसी वठो ताकी तव्हांखे असां चऊं त बसि उन वक़्तु तव्हांखे माइंड ठहियलु हुजे। सो इहो टाइम जी आहे की टाइम न आहे त पोइ असांजो माइंड जेको हूंदो आहे न उहो रेडी हूंदो आहे, त मतिलबु जहिड़ो बि रोल अचे असां हिकिड़ो दफ़ो स्क्रिप्ट खे ॾिसंदासीं, उन खां पोइ उनखे स्टडी कंदासीं, अधु कलाक बि जंहिं ॿियनि जा सीन थी वञनि पोइ असांजो टाइम ईंदो आहे जॾहिं उनखे अधु कलाक असां स्टडी कंदा आहियूं। स्टडीअ खां पोइ असांजो माइंड तयारु हूंदो आहे की हाणे असांखे ही साम्हूं जल्दी जेको ॿुधाईंदा न असां उनखे फॉलो करे वठूं। अच्छा, सो इन 5-8 मिंटनि या अधु कलाक जे पढ़ण खां पोइ परफेक्शन केतिरी आहे इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं, बट मुंहिंजे ख़्याल में त मौसीक़ीअ जी खोट हिन महिल फील पई थिए, छा ख़्यालु आहे? म्यूज़िक ॾांहुं वञिजे? ज़रूरु। पहिरियों ॿुधायो त ॿुधंदियूं वधीक शौक़ सां कंहिंखे आहियो? बसि इहो आहे की पाकिस्तान में जेको आहे सो राहत फ़तेह अली ख़ान साहब जी, राहत फ़तेह अली, नुसरत फ़तेह अली ऐं लता। माशाल्लाह। अव्हां कंहिंखे वधीक शौक़ सां ॿुधंदा आहियो? ईसानी साहब, अब्दा परवीन ऐं लता ऐं असांजा सिंधी आर्टिस्ट बि तमामु कमाल जा जेके थी गुज़रिया, मंज़ूर अली ख़ान, उस्ताद मोहम्मद यूसुफ, वहीद अली, सादिक फ़कीर, इन्हनि बि कमाल ॻायो ऐं अॼु बि सुठा मौजूदु आहिनि। तामीर हुसैन, बरकत फ़कीर ॿिया टिया, माशू खोखर, इहे ॾाढा सुठा असां वटि। सो ॻाल्हि ॿोल्हि अॻिते कंटिन्यू कंदासीं, बट मां चाहींदसि पहिरियों हिकिड़ो बहितरीनु कलाम थी वञे। जी, उस्ताद बुखारी जी काफ़ी है। जी। पखियड़ा पाया तो के गल गिराटू पतजू चूंडे गुल गुलाब जा तोले हंद हंद विछाया रातू रहाया जे ओरी गाल अजीब जो इशारो करेगा हो उडामी अचागा, इशारो करेगा उडामी अचागा, न आदि दिसागा न माजी दिसागा, उडामी अचागा इशारो करेगा, उडामी अचागा इशारो करेगा, उडामी अचागा न आदि दिसागा न माजी दिसा, न आदि दिसागा न माजी दिसागा, उडामी अचागा इशारो करेगा।
अचागा इशारो करेगा बुखारी पुछाई न थेगा पुछाई न थे पुछाई न थेगा पुछाई न थेगा तच्छा मां दस्यागा इशारो करेगा उडामी अचागा इशारो करेगा उडामी अचागा न आधी ॾिसांगा न माजी ॾिसांगा उडामी अचागा इशारो करेगा वाह वाह ज़बरदस्त तमाम बेहतरीन तमाम खूबसूरत ऐं लिरिक्स माशाल्लाह तमाम बेहतरीन है कीअं लॻो मांखे सर ॾाढो ज़बरदस्त ऐं शायदि तमामु वॾो उस्ताद बुखारी साहब ॾाढो निभायो ठीक है इन सां रिलेटेड हिकिड़ो सवाल बि मुंहिंजे ज़हन में हुयो पर इन महिल इशारो थियो आहे त ब्रेक पर थो वञे सो व्यूअर्स वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी व्यूअर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अवांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं ब्रेक खां पहिरियों जेको कलाम मां ॿुधो उमेद आहे तव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ख़ैर ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं असां सां गॾु रफ़ीक इसाणी साहिबु मौजूदु आहे अनवर अली ज़रदारी साहिबु मौजूदु आहे ऐं नाइला सुमरो साहिबा मौजूदु आहे सो ॻाल्हि ॿोल जेका हले पई जिते सिलसिले खे असां छॾियो हुयो उतां ई असां कंटिन्यू कंदासीं म्यूज़िक ते ॻाल्हि ॿोल हले पई बहरहाल वापसि असां पंहिंजे ड्रामा ऐं फिल्मुनि ते ईंदासीं इसाणी साहिबु को अहिड़ो किरदारु जेको यकीनन अव्हांजे लाइ त हर किरदारु बहितरीनु हूंदो बट कुछ किरदार पर्सनली इलाही घणा पसंदि हूंदा आहिनि को अहिड़ो किरदारु को अहिड़ो सीन को अहिड़ो ड्रामो जेको अॼु बि यादगारु आहे हालांकि अॼु खां इलाही अर्सो पहिरियों मां कयो मूं हिकिड़ो कैरेक्टर कयो उन में मंडो बि हो ऐं काणू बि हो ठीकु आहे मंडो काणू कैरेक्टर नेगेटिव हिकिड़े नंढड़े ॿार खे तशदुद कंदो रहे थो ऐं उन ॿारनि खे पिनाए थो सॼो ॾींहुं शहर में पिनी अचनि था उन्हनि खां उहे पैसा खसे थो ऐं आख़िर में उन ॿारनि खे सही नमूने मानी बि कोन थो खाराए ओह माय गॉड उनजो थोरो स्टाइल इहो अरे छोरा अरे सॼो ॾींहुं पिनी ए पैसा आंदा त इहे जल्दी मूंखे ॾे अच्छा इन दौरान नंढड़ो ॿारु चयो हे पैसा वठो मूंखे बुख लॻी आहे सॼो ॾींहुं हाणे उते वरी हुनखे जवाबु पैसा फोरी हुन खसे थो हथ मां झापड़ पाए अरे छोरा एॾा ने पैसा मस त ॾिठा छा थो चई तोखे बुख लॻी आहे हाणे तोखे मानी पचाए करां हली सॼो ॾींहुं इंतज़ारु कयो आहे मस आयो मतिलबु इन क़िस्म जा कैरेक्टर इहे थोरा डिफरेंट हूंदा आहिनि बिल्कुलु डिफरेंट ऐं डिफिकल्ट बि ऐं उहो सच पुछो त हिकिड़े उन चैनल जे मालिक बि मूंखे चयो त यार हीअ तव्हां कीअं थियो मुंहिंजो साईं बसि हिकिड़ी कोशिशि कईसीं ऐं थी वियो हालांकि मुंहिंजी अक्सरियत मूं नेगेटिव कैरेक्टर कया आहिनि हिते सिंध टीवी ते हिकिड़ो ड्रामो पारोथो गोश्त उन वक़्तु ते रहमत मान्योरी साहिबु स्क्रिप्ट एडिटर बि हो ऐं उहो इंतिहाई मुंहिंजो ग़रीब जो कैरेक्टर मिस्कीन जो नूरुल हुदा शाह साहिबा जो तहरीर किरदार राइट मूंखे यादि न आहे सॉरी
पर उहो वरी इंतिहाई मिसकीन जो कैरेक्टर, गोलड़ी वधी पई आहे, हिकिड़ी गंजी पई आहे पुराणी, ग़रीब मिसकीन, माना मानीअ जे ॻभे लाइ परेशान। हाणे हिकिड़ो फिज़िकली उहो ग़रीब पवंदो लॻा, ठीकु आहे, पर उहो कैरेक्टर एॾो त शानदार थी वियो हिन ई असां वटि सिंध टीवी जो पार्थो मोस्ट। त कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके थी वेंदियूं आहिनि, माण्हू सोचींदो आहे त हीउ ॾाढो मुश्किल आहे, मूंखे ग़रीब थियणु मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल हो, पर उहो गेटअप एॾो ज़बरदस्त, मूं हुन ते ख़ासि ध्यानु ॾिनो, पेर वेर उघाड़ा करे ईअं छिनल बेकार फाटल टुटल कपिड़ा, ईअं उहा गुरबत, उहो अहसासु, उहे फीलिंग्स, वाक़ई ईअं जो एॾो को मजबूर हुजां, लाचार हुजां, बेवस हुजां, न मूं वटि हाणे को ॻभे लाइ पैसो ॾोकड़ आहे, न मुंहिंजे बचड़नि लाइ, मतिलबु उन फीलिंग्स में वञिणो हो, वाह, पर उहे थी वियूं ऐं उहो ॾाढो पसंदि कयो। यानी कि ॿ किरदार मूंखे हमेशह यादि रहिजी हमेशह मूंखे विया ऐं रहिजी वेंदा। हा, यकीन वाह, आहे। नायला, अव्हां जा के अहिड़ा किरदार जेके हमेशह यादि रहिजी विया हुजनि, कुझु ॿुधाइणु चाहींदियूं? जी, हीउ जेको मां क्लासिक प्ले कयो आहे, इहो मुंहिंजो डायरेक्टर आहे जेको सलीम जान। सो इन मूंखे जॾहिं इहो करेक्टर ॿुधायो त मां इहो कॾहिं बि न कयो हुयो न। अच्छा, इहो मूंखे तमामु जेको आहे सो हिकिड़ो चैलेंज बि हुयो ऐं मुंहिंजे लाइ न्यू बि हुयो, ऐं मां ॾाढो मतिलबु ख़ुशि बि हुयमि कि मां हीउ करेक्टर न ई कयो। सो इहो मुंहिंजे लाइ ॾाढो नओं ऐं मुश्किल हुयो। सो इनखे मां ॾाढे सुठे तरीक़े सां निभायो आहे। बसि इन खां पहिरियां जेके बि हुया उहे ईज़ी हुया। उहे ईज़ी हुया। अच्छा, का ख़्वाहिश आहे कंहिं किरदार खे करण जी? हा, मूंखे हिकिड़ी ख़्वाहिश आहे, बल्कि हाणे डिस्कस बि असांजी इहा थी आहे, जेको न्यू कंदासीं असां, उन में इहो हूंदो मुंहिंजो नेगेटिव रोल हूंदो, जेको जंहिंजी मां ख़्वाहिशमंद बि आहियां। अच्छा, ऐं मूंखे हमेशह हैरत थींदी आहे जॾहिं ख़ूबसूरत छोकिरियूं नेगेटिव में ईंदियूं आहिनि। ऐं ॾाढी सुठियूं लॻंदियूं आहिनि। सुठियूं लॻंदियूं आहिनि न, हमेशह ख़ूबसूरत चेहरा ई त क़ातिल हूंदा आहिनि, ऐं इन हक़ीक़त ते वरी असली जेको रूप हूंदो आहे उहो कंहिं न कंहिं किरदार में मिली वेंदो आहे। अव्हां जी बि ख़्वाहिश आहे, भला आम ज़िंदगी में बि थोरियूं घणियूं आहियो तेज़ मिज़ाज, या जस्ट न स्क्रीन ते शो करणु थी चाहियो? स्क्रीन ते शो करणु थी चाहियां, ऐं मूंखे जेके ॾिसण वारा हूंदा आहिनि मुंहिंजे फेस मां मूंखे चवंदा आहिनि कि जेको आहे सो यकीनन कंहिं बि मां नए शहर में वेंदी आहियां त मुंहिंजी न्यू जॾहिं फ्रेंडशिप थींदी आहे त मूंखे चवंदा आहिनि कि तव्हां पुलिस वारियूं आहियो। सो मां चवंदी आहियां न भई, मां लॻां थी जे हा तव्हां फेस मां लॻो थियूं, हालांकि मूंखे साम्हूं ॾिसण वारो तेज़ सम्झंदो आहे, लेकिन जेके मुंहिंजा क्लोज़ हूंदा आहिनि, मुंहिंजा फैमिली मेंबर ऐं जेकी मुंहिंजी क्लोज़ फ्रेंड्स हूंदियूं आहिनि, उहे चवंदियूं आहिनि यार तूं केॾी जेको आहे न सॉफ्ट आहे, इग्नोर करण वारी आहे, माफ़ु करण वारी आहे, हमदर्दी करण वारी आहे। उहे मूंखे सुठे तरीक़े सां सम्झंदियूं आहिनि, ऐं मां ईअं ई आहियां कि मां चाहींदी आहियां कि ॿिए जी जेको आहे सो मुंहिंजे तरफ़ खां अगरि हेल्प थी सघे त मां उन्हनि जी हेल्प कयां, ऐं मां उन्हनि जी कई बि आहे। ज़बरदस्त, सही, तमामु सुठी ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। ईसाणी साहिबु, सिंध टीवी ते अव्हां इलाही कमु कयो आहे, कहिड़नि कहिड़नि डायरेक्टर सां कमु कयो आहे ऐं कंहिंसां वधीक मज़ो आयो? हाणे जेको आख़िरी पोर्शन आहे सवाल जो, कंहिंसां वधीक मज़ो आयो, इहो ॾाढो ॾुखियो आहे, मूंखे ख़बर आहे त हिन महिल सभई डायरेक्टर्स ॾिसंदा हूंदा। हाणे मुंहिंजी सीरियल ख़तमु थी आहे इंतिहा, ठीकु आहे, इन जो डायरेक्टर हो महमूद मीरजत। महमूद मीरजत साहिबु तमामु सुठो आहे, माशाल्लाह, सीनियर, एॾी उमिरि त हुनजी कोन्हे, पर हुनजी एक्सपीरियंस आहे ॾाढो सुठो। हुन PTV ते सिखियो ऐं पोइ मुख़्तलिफ़ चैनल्स ते, ॾाढो बेस्ट डायरेक्टर आहे। ऐं इन खां सवाइ मूं हिते ख़ालिद शाह सां बि कमु कयो आहे, मूं हिते शराफ़त सां बि कमु कयो आहे, हिते दिलशाद सेते सां बि कमु कयो आहे, हिते महबूब चांग सां बि कमु कयो आहे, हिते मूं काफ़ी सीरियल्स कयूं। ऐं मां चयो शराफ़त सां कमु कयो त शराफ़त सां या शराफ़त मीरजत सां? शराफ़त मीरजत सां। त पोइ इहे चयो न माजिम शराफ़त सां त सभई कमु कंदा आहिनि। मूं सोचियो हिकिड़े भाउ जो नालो वठी वियुसि महमूद मीरजत हुयो, वरी ॿिए खे थोरो एडिट करे अधु नालो वठो न। असल में कुझु लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके अधु जॾहिं वरिता वञनि त पोइ यकीनन कॾहिं कॾहिं प्रॉब्लम बि थी वेंदी आहे। पर कमु जेको बि कयो आहे शराफ़त सां ई कयो आहे, जंहिंसां बि कयो आहे। A to Z जेके बि डायरेक्टर्स असांजा आहिनि हिते सिंध टीवी ते कमु था कनि। यकीन कयो मूंखे तशवीश पई थिए त छा मतिलबु हिन महिल ताईं जेको कमु कयो शराफ़त सां न कयो? बिल्कुलु शराफ़त सां कमु कयो ऐं ॾाढो सुठो कयो। हिते मूं काफ़ी सीरियल्स कयूं, हिते सोप सीरियल कई, कूंज गूंज, बरम सीरियल हिते कई, हिते नसीब कई, हिते कूड़ी दुनिया कई, हिते इलाही कमु कयो आहे। सही, ऐं कूड़ी दुनिया त मूंखे हिकिड़ी बहितरीनु शइ यादि आई। अक्सर
मां त चवंदी आहियां त कॾहिं कॾहिं समूरी दुनिया ई कूड़ी लॻंदी आहे, पर कुझु माण्हू इलाही सुठा बि हूंदा आहिनि। जॾहिं डिसार्ड थींदा आहियो, केरु धोखो ॾींदो आहे त छा कंदा आहियो? उन माण्हू खां इंतकाम वठंदा आहियो या छॾे ॾींदा आहियो? मुंहिंजी लाइफ में डिसऑर्ड थियणु ॾाढो घटि आहे। मूं में सहप वॾी आहे, बर्दाश्त जी। ठीकु आहे, हिकिड़ो एक्सपीरियंस आहे। सॼो ॾींहुं दोस्तनि सां उथूं था, वियूं था, मिलूं था, कचहरी कयूं था, तमामु घणनि माण्हुनि सां उथणु विहणु आहे। छा त न सिर्फ़ु आउं हिकिड़ो टीवी आर्टिस्ट आहियां, पर आउं हिकिड़ो सिंध जो चलतो फुलतो हिकिड़ो कैरेक्टर आहियां। आलिम, अदीब, शाइर, अदाकार, फ़नकार, मूसीकार, सिंगर्स, म्यूज़िशंस, ढोलक वारा, इन सभिनी सां मुंहिंजो हिकिड़ो गहरो लाॻापो आहे। छाकाणि भिटाई आर्ट्स काउंसिल सिंध जो प्रेसिडेंट आहियां, त मुंहिंजो उन्हनि सां तमामु घणो उथणु विहणु, मेल मिलाप, लॻ लाॻापो, तालुकात, ख़ुशी में, ग़मी में। इन करे कॾहिं कॾहिं ज़िंदगी, ॾिसो न, ज़िंदगी नालो ई आहे मुश्किलात जो। सही। क़ुरान शरीफ़ में लिखियलु आहे त इंसानु खसारे में आहे। हाणे तव्हांखे ज़हनी तौरु तयारु हुजणु खपे त इंसानु खसारे में आहे, छाकाणि अलाह साईं चई छॾियो हिते तव्हांखे ॾुख मिलंदा, तकलीफ़ूं मिलंदियूं, परेशानियूं मिलंदियूं, नाअहिल माण्हुनि सां उथणु विहणु थींदो, अहसान फरामोशन सां उथणु विहणु थींदो। ऐं उते जिते इहे सभु नेगेटिव पासा हूंदा न, उते पॉज़िटिव बि हूंदो। उते नेक दिलि, ख़ूबसूरत माण्हू, ख़ूबसूरत दिलनि जा मालिक माण्हू, उहे बि तव्हांखे मिलंदा, सपोर्टिंग मिलंदा, मदद करण वारा मिलंदा। तंहिं करे तव्हां हमेशह तव्हां पॉज़िटिव सोचो, दुनिया सॼी तव्हांखे पॉज़िटिव नज़र ईंदी। तव्हांखे नेगेटिव नज़र ई न ईंदी। नेगेटिव खे तव्हां इहे डिसलाइक कयो। ठीकु आहे, इहो ज़िंदगी जो हिसो आहे। सही। पर असां ऐं तव्हां असांखे बहितरी ॾांहुं वञिणो आहे। असांखे हिकिड़े ॾाहे माण्हू जो कॉल आहे, मुंहिंजे ख़्याल में रसूल पली साहिब जो, त बहितरीन में उमेद रखो, बदतरीन लाइ तयारु थियो। वाह, बसि तमामु वॾी ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि आहे न। बसि मुंहिंजो हुन ते ईमान आहे, इन हिकिड़ी लाइन। सही। नाइला, अव्हां तयारु हूंदियूं आहियो या धोखो खाई वेंदियूं आहियो? ॾिसो, सिधो जॾहिं माण्हू हूंदो आहे ऐं उहो मदद कंदो आहे त यकीनन उहो धोखो बि खाईंदो आहे, ऐं धोखे खां पोइ जेको आहे सो उहो संभलणु बि चाहींदो आहे कि मां हाणे संभलिजी वञा। बसि ज़िंदगीअ जो हिसो आहे। अगरि सचे माण्हूअ सां जेको आहे सो धोखो थिए थो त उनखे कोई फ़र्क़ु नथो पए। अॻिते उन जे लाइ काफ़ी सुठा रस्ता खुलियल हूंदा आहिनि। सही। ऐं अक्सर ख़ासि तौर ते फीमेल्स में, माज़रत सां, हालांकि मां बि फीमेल आहियां, पर छा कयां, जो कुझु शयूं फितरत में शामिलु हूंदियूं आहिनि। फीमेल में जेलसी वधीक हूंदी आहे। हे किरदारु नाइला खे छो मिलियो, हिते नाइला वधीक सुठी छो पई लॻे, या मिसाल तौर ते हे जेको किरदारु हुयो त मुंहिंजे लाइ तयारु कयो वियो, नाइला हिन जे लाइ फिट न आहे। ऐं पोइ तनक़ीद शुरू थी वेंदी आहे नेगेटिव, जेका डिसार्ड बि कंदी आहे, परेशान बि कंदी आहे। सो जॾहिं अहिड़े क़िस्म जी का तनक़ीद अव्हां ते थींदी आहे त छा रिएक्शन हूंदो आहे? न, मुंहिंजो कोई बि रिएक्शन न हूंदो आहे। डिपेंड हूंदो आहे डायरेक्टर ते। जेको मूंखे हू रोल ॾिए थो, मां एक्सेप्ट कंदी आहियां। मां डायरेक्टर खे ॾिसणो आहे न मूंखे। अगरि हू हुन सां सेटिस्फाई आहे, हुनखे ॾिए थो त ठीकु आहे। यानी कि पोइ ॿियनि जे तनक़ीद ते ध्यानु न हूंदो? न न न न, मां घटि सोचींदी आहियां। अगरि मूंखे कोई चवंदो न कि तव्हांजी ड्रेस सुठी बि नथी लॻे, मां चवंदमि ठीकु आहे, नथी लॻे, मूंखे त सुठी थी लॻे। अच्छा, यानी कि पाण खे जेका सुठी लॻे उहो ॿिए खे लॻे न लॻे। वाह, तमामु सुठी ॻाल्हि। इहा सोच जेकॾहिं हुजे सभिनी जी त यकीन कयो माण्हू इलाही अॻिते निकिरी वञनि। हर ॻाल्हि में ज़िंदगी ख़तमु करे पाण खे ॾिसे, हर ॻाल्हि में इंसानु पाण खे ॾिसे त पाण में ख़ामियूं केतिरियूं आहिनि, खूबियूं केतिरियूं आहिनि। सही। ऐं मां कीअं आहियां, ठीकु आहे न। सो उनखे अगरि माण्हू पाण खे ॾिसंदो न, त मुंहिंजे ख़्याल में त हिन दुनिया में हली बि सघंदो ऐं ख़ुशि बि रही सघंदो। सही। मुंहिंजे ख़्याल में त कॉल आहे, सो ॾिसूं था त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो। हेलो। वालेकुम अस्सलाम। आवाज़ इलाही घटि पियो अचे। जेकॾहिं कंहिं कमरे में आयो त बराए महिरबानी ॿाहिरि निकिरो। हेलो। जी अदा, छा था चवणु चाहियो? छा था चवणु चाहियो प्रोग्राम जे हवाले सां? जी जी, अनवर साहब सां ॻाल्हाए सघो था। जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खैर फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? महिरबानी। कहिड़े हाल में भरा? ख़ुशि हो? अल्लाह शुक्र है। कलाम सुनाई सूफी जे समझण ॾुखियो आहे। आवाज़ तव्हांजो बिल्कुलु वॾी महिरबानी। लाइन ड्रॉप थी वई अव्हां जी, मां ॿीहर कॉल करे सघो था। ऐं मूंखे लॻे थो त अक्सर ईअं थींदो आहे
त जॾहिं केरु कॉल कंदो आहे या त टीवी जो आवाज़ु खुलियल हूंदो आहे या कमरे में वेही करे कॉल कंदा आहिनि, जंहिंजे करे पोइ इलाही घणी लाइन में डिस्ट्रॉक्शन हूंदी आहे ऐं मजबूरन या त कॉल ड्रॉप करणी पवंदी आहे या पाण ई थी वेंदी आहे। सो कोशिशि कंदा कयो त कंहिं खुले एरिया में अची पोइ कॉल कंदा कयो त जंहिं जी ॻाल्हि ॿोल असां ताईं बिल्कुलु सही पहुचे, ऐं टीवी खे म्यूट करे छॾींदा कयो, यानी कि आवाज़ु बंदि करे छॾींदा कयो, छो जो जॾहिं मां ॿिन्ही पासनि आवाज़ु ॿुधंदा आहियो न ऐं असां तव्हां जॾहिं हिते तव्हांजो आवाज़ु ईंदो आहे त इलाही घणी डिस्ट्रॉक्शन हूंदी आहे हुन में। सो टीवी खे म्यूट करे पोइ अव्हां जेकॾहिं ॻाल्हाईंदो त तमामु वॾी महिरबानी आहे सभिनी जी। बहरहाल ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, हिन सिलसिले खे अॻिते बि कंटिन्यू कंदासीं। ज़रदारी साहब, अव्हांखे ज़हमत ॾियणु चाहींदासीं, सो छा ॿुधाईंदव? बादशाह साहब जे दोस्त दौड़ का कारकुन उन्हनि जी फरमाइश ते या सभिनी असांजे जेके ॿीहर ॿुधनि पिया असांखे उस्ताद बुखारी जी काफ़ी आहे, मुंहिंजी पंहिंजी कंपोज़ धुन आहे, अॻियूं ईद जो एल्बम थियो उन में रिकॉर्ड कई हुई ॿुधाइण जी। प्यार दरिया दरिया बिलत जी थो वञे, पोइ बि इंसान वा इंसान बि मटिजी थो वञे। मां सम्झां थो सभिनी पारे सोन आहे, पर गज़ब थियो जो सचो सोन बि कटिजी थो वञे। प्यार दरिया वा दरिया बि लटिजी थो वञे। हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो, हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो, समझो न मूं ॿियो ॿुधायो न तो, दिल पकी में करे देर सां पियो पतो, दिल पकी में करे देर सां पियो पतो, समझो न मूं ॿियो ॿुधायो न तो, हिकु त समझो न मूं ॿियो ॿुधायो न तो, दिल
अखियां बेकदरियां सिर फाड़ घता सद कोन देवन तेरे गोछ जा गलियां बेकदरियां एक गाल होवे उस्ताद आखा तेरा हरे गालियां बेकदरियां एक तो समझो न जो बुधायो न तो एक तो समझो न जो बुधायो न पक्की में करे तेरे साथ जो पतो दिल पक्की में करे तेरे साथ जो पतो समझो न जो बुधायो न तो एक तो समझो न जो बुधायो न तो बेड़ो पुनन में अचे थो ॾिसो तेज़ ओथर में बेड़ो लुछे थो ॾिसो जे बेड़ो पुनन में अचे थो ॾिसो तेज़ ओथर में बेड़ो लुछे थो ॾिसो मूंखे बुखारी विछोड़े वतो मूंखे बुखारी विछोड़े वतो दिल पक्की में करे तेरे साथ जो पतो दिल पक्की में करे तेरे साथ जो पतो समझो न जो बुधायो समझो न जो बुधायो समझो न जो बुधायो वाह सही में तमाम बेहतरीन माशाल्लाह, तमाम खूबसूरत अंदाज़ हमारे कीअं लॻो मां सभिनी खे ई कलाम एंजॉय कयो? तमाम ॾाढो सुठो तमामु मां त ॾाढो एंजॉय तमामु बिल्कुलु असां ॾिठो तव्हां enjoy ॾिठो न कयो। कीअं एंजॉय कयो माशाल्लाह, तमामु बहितरीन कलाम हुयो। सो ब्रेक जो टाइम आहे, ब्रेक ॾांहुं वधंदासीं ऐं ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे ऐं कलामनि जे सिलसिले खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। ॾिसंदा रहो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी व्यूअर्स, एक बार भी हमारा सभिनी खे दिलि तमामु ते गहराइनि सां भलीकार चवां थी। हमारे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में एनर्जी थोरी घणी हाणे अची चुकी आहे, छो जो वक़्त सां गॾो गॾु इंसान में इलाही घणियूं तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। भले अवां जेकॾहिं कलाक वेठा आहियो, कलाक में यकीनन हर कलाक खां पोइ इंसान थोरो घणो चेंज थींदो आहे। मां त ख़ैर उहा साॻी आहियां, बहरहाल आवाज़ में थोरी चेंजिंग अव्हांखे फील थी रही हूंदी। महिमान मौजूदु आहिनि ऐं महिमाननि सां ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं। उमेदु आहे त कलाम कचहरी ॿई शयूं अवां सभिनी खे तमामु घणा पसंदि अची रहिया हूंदा। सो इसरार साहब ड्रामे में ॾिसी करे मूंखे इसरार साहब ई यादि अची वियो। रफ़ीक साहब मौजूदु आहिनि ऐं इन महिल मां ज़ख़म जो प्रोमो ॾिसां पई, ॾाढो मूंखे सुठो लॻो माशाल्लाह। ऐं तॾहिं इसरार साहब जो नालो अचानक मुंहिंजे ज़हन में अची वियो। वरी हुन कॉल बि कई आहे प्रोग्राम, बिल्कुलु कॉल बि कई। बहरहाल ऐं अव्हांजा चेहरा बि काफ़ी मतिलबु ईअं फील थींदो आहे त काफ़ी सिमिलर आहिनि। हा ज़ाहिर आहे मुस्कुराहट त सुठी शइ आहे। असां ॿियो छा था ॾेई सघूं, असां मुर्कूं रहे सघूं था न। सही। अच्छा जॾहिं को किरदारु अव्हां साइन कंदा आहियो, जीअं त मूं नायला खां पुछो, ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे, किरदारु ॾिसंदा आहियो या अॼुकल्ह जे दौर जे मुताबिक़ जेका ऑफर थी एक्सेप्ट कंदा आहियो? छा आहे त कैरेक्टर ॾियण खां पहिरीं डायरेक्टर सोचींदो आहे त हीउ कैरेक्टर कंहिंखे ॾिजे, सही। पोइ डायरेक्टर राब्तो कंदो आहे, फ़ोन ते ॿुधाईंदो आहे हीउ कैरेक्टर आहे, तव्हांखे हीउ कैरेक्टर करिणो आहे। उन वक़्तु ई हिकिड़ो ज़हन ठही वेंदो आहे। बहरहाल अॼु बि असांजी ख़्वाहिश इहा आहे त स्क्रिप्ट असांखे पहिरियां ॾिनो वञे पूरे ड्रामे जो, त असां स्टडी कयूं, तयारी कयूं, ड्रेसिस कहिड़ियूं असांजूं हुजणु खपनि। पर छा आहे त बदकिस्मती आहे जो टोटली उर्दू सिंधी चैनल्स ते अॼुकल्ह इहो आहे त फौरी तव्हांखे स्क्रिप्ट ॾिनो थो वञे। सही। त पोइ जॾहिं स्क्रिप्ट मिली थो वञे, पोइ उहो भले सेट ते ई मिले, त पोइ उनखे मतिलबु कंसीव करण जी असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कयूं था, जंहिंजे करे को व्यूअर्स खे इहो फील न थींदो हूंदो त को हिन ड्रामे जी हिन आर्टिस्ट तयारी कई आहे या न कई आहे,
पर असांखे यकीनन फील थींदो आहे जेकॾहिं इहो कमु असांखे एडवांस में ॾिनो वञे स्क्रिप्ट वग़ैरह त तयारी कजे त हिकिड़ो इंसानु आहे न उहो मुतमइन हूंदो हिकिड़ो आर्टिस्ट पंहिंजे तरफ़ां मुतमइन हूंदो त मूं हुन ते स्टडी कई आहे या त वर्क कयो आहे ऐं सुठी परफॉर्मेंस जी मूं कोशिशि कई आहे त उहो घटि में घटि उहो लाज़मी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि आहे ॾिसो हिकिड़ी कहाणी जे अव्हांखे ख़बर हुजण इलाही ज़रूरी आहे। उहो तमामु अव्हांखे जेकॾहिं ख़बर हूंदी त हाणे हे ड्रामो हिन कहाणी ते मुबनी आहे त लाज़मी ॻाल्हि आहे थी सघे थो कहाणी एक्सप्रेशन असां उन अंदाज़ में ॾींदासीं न। बिल्कुलु हीअ छा त हीअ टीवी जेका आहे न हीअ स्टेज या फिल्म न आहे जो फुल बॉडी ऐं लाउड ॻाल्हाइजे स्टेज ते हिकिड़ो उन में कमु कढी थो वञे माण्हू। हूअं त स्टेज ॾुखियो आहे पर असां बेसिकली छा त स्टेज खां ई स्टार्ट वरितो आहे त असांजे लाइ उहो अलहमदिल्ला ॾुखियो न आहे पर हीअ टीवी जेको आहे इहो ई आहे। सही ठीकु आहे। हाणे हिन में तव्हांजा जेके एक्सप्रेशन आहिनि न उनखे पब्लिक ॾिसे थी सुठो बि सम्झे थी ख़राबु बि सम्झे थी या असांखे जेको कुझु करिणो आहे उहो हिन में करिणो आहे। वाह तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो था त कॉलर केयर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सुबुह जो सलाम सिंध में लाइव प्रोग्राम में शहर बादी खां बशीर अहमद ख़ासकेली। जी अदा छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? तमामु बहितरीन प्रोग्राम जेतिरी तारीफ़ कयां तेतिरी प्रोग्राम जी घटि आहे। सलाम सिंध खे सॼे सिंध सत खे सॼे खे बशीर ख़ासकेली जो वरी बि सलाम आहे ऐं तमामु बहितरीन असांजा आर्टिस्ट तमामु असांजो नौजवान रागी सिंध जो अनवर हुसैन ज़रदारी बि तमामु ऐं ख़ुशी बि थिए असांखे तमामु सिंध टीवी असांखे अहिड़ा मोतबर माण्हू जेके असांखे घुराए ॾींदी आहे लाइव प्रोग्राम में ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे तमामु ख़ुशी थींदी आहे। असांजूं दुआऊं हुननि सां गॾु आहे ऐं मां ईसारी साहिब खां हिकिड़ो नंढिड़ो सुवालु कंदुसि त हिननि खे अदाकारी में कहिड़ो जेको पार्ट ॾुखियो लॻंदो आहे करण में कहिड़ो ॾुखियो लॻो सदाईं अलाह साईं हुनखे हयाती ॾे अलाह साईं हुनखे नेक तमनाऊं ख़्वाहिशूं पूरियूं करे रब साईं। ऐं नैला खान मुंहिंजो नंढिड़ो सुवालु हूंदो त हुनजी पसंदि जी आर्टिस्ट कहिड़ी आहे ऐं असांजो अनवर हुसैन ज़रदारी खे जी जी मुंहिंजो अनवर हुसैन ज़रदारी खे नंढड़ी रिक्वेस्ट हूंदी जेकॾहिं हुनखे को कलाम यादि हुजे शाइर असांजी नवाब शाह ज़िले जो ही बि नवाब शाह जो शाइर महर डिबाई जो को भी कलाम याद हो जैसे ॿुधाए छॾे। वाह वाह बड़ी मेहरबानी थैंक्स अ लॉट। अवां कॉल कई शुक्र आहे मुंहिंजे लाइ को सवाल कोन अवां छॾियो न त यकीन कयो मां अक्सर सवालनि खे हीअं घुमाए वेंदी आहियां। बहरहाल अवां जे लाइ इहो सवाल हुयो त कहिड़ो कैरेक्टर आहे जेको इलाही ॾुखियो लॻंदो आहे? मूंखे पॉज़िटिव कैरेक्टर थोरो मुश्किल लॻंदो आहे। छो भला? उहो बसि हिकिड़ो मिज़ाज ठही वियो आहे हिकिड़ो नेगेटिव कैरेक्टर करे 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 उहो ॾाढो आसान थो लॻे ऐं वरी जॾहिं पॉज़िटिव लाइ वरी मूंखे थोरो सोचणो पवंदो आहे थोरी तयारी करणी पवंदी आहे थोरो मूड ठाहिणो पवंदो आहे उहे फीलिंग्स मूंखे मतिलबु त पैदा करणियूं पवंदियूं आहिनि इन लाइ थोरो बाक़ी त ज़ाहिर आहे ऐं त पॉज़िटिव नेगेटिव सभु कयां पियो अलहमदुलिल्लाह एॾो एक्सपीरियंस आहे का शइ मुश्किल न आहे पर हीउ ड्रामो हीउ आसान बि कोन्हे भले केतिरो बि एक्सपीरियंस हुजे पर हर ड्रामो नओं जॾहिं असांखे मिले थो त उहो असांजे लाइ मुश्किल हूंदो आहे असां हुनखे मुश्किल ई सम्झंदा आहियूं तंहिंखां पोइ उहो आसान थींदो आहे। सही। ऐं अव्हां जे लाइ बि शायदि सेम क्वेश्चन हुयो? जी हा मां इन ते ई अचणु चाहियां पई की जेको ही मां ज़ख़म ड्रामो कयो आहे इन में मुंहिंजा डायलॉग घटि हुया ऐं मुंहिंजा फेस जा जेके एक्सप्रेशन हुया न तमामु उहे जेके हुया मुंहिंजे लाइ चैलेंज हुया ऐं उनखे जेको आहे सो ॾाढी महिनत सां मां कयो ऐं मूंखे फस्ट टाइम जेको आहे सो अहिड़ो ड्रामो मिलियो आहे जंहिं ते मूंखे फेस खे ॾेखारिणो आहे की ॾाढो मुश्किल आहे। सही। ऐं ज़रदारी साहिब खां जेका फरमाइश हुई उनखे त थोरी देरि खां पोइ पूरो करे सघूं था थोरी ॻाल्हि ॿोल सिलसिलो जेसिताईं असां अॻिते वधाए वठूं पोइ यकीनन अव्हां जी फरमाइश खे असां पूरो कंदासीं। हाणे ईद ते छा तयारियूं आहिनि? छा व्यूवर्स जे लाइ कुझु स्पेशल का फिल्म को ड्रामो अचे पियो? फिल्म ठाही आहे जंहिंजो मां ज़िक्र कयो। जी जी किडनैप इन जी सॼी शूट असां कोमरी मानसेरा ऐं एबटाबाद में कई आहे। माशाअल्लाह पाकिस्तान में खूबसूरत तरीन इलाइक़ा हुनजो हिकु सीन बि असां हिते सिंध में न आहे कयो टोटली आउटडोर शूट कई आहे ऐं उहा बि इंडोर घटि आहे फिल्म सॼी एक्शन आहे ऐं उन में एंटरटेनमेंट बि आहे ऐं मौजूदा दौर में पाकिस्तान में जेका किडनैपिंग आहे उन हवाले सां अमुन जे हवाले सां हिकिड़ियूं कोशिशूं आहिनि ऐं इहे जेके हिते मुल्की जेका सूरत हाल आहे जेका दहशतगर्दी आहे जेका बदअमनी आहे उनजे ख़िलाफ़ु आहे। सही। सब्जेक्ट इहो आहे ऐं ॾाढी ज़बरदस्त फिल्म आहे सुठा ख़ूबसूरत गाना आहिनि छाकाणि इहे इन तरफ़ लोकेशन्स अहिड़ियूं आहिनि जो रुॻो तव्हां कैमरा खे ओपन कयो बसि तव्हांखे हर तरफ़ ग्रीनरी
पहाड़ जबल वण टिण हर शइ ख़ूबसूरत। सही। अच्छा, फ्रेमिंग जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त बिल्कुलु उन फिल्म जीअं जेका असां सिनेमा में वेही करे ॾिसूं था उहे ई व्यूज़ आहिनि या थोरो ड्रामे वारो स्टाइल? हा, ज़्यादातर असांजो छा त टारगेट हो सिनेमा जो, उहो आहे। असांजी ओपनिंग करे चुका आहियूं। असां चाहियूं था त सिनेमा जो जेको दौरु ख़तमु थी वियो आहे। हिकिड़ो दौरु हूंदो हो असां वटि सिनेमाज़ हूंदियूं हुयूं, बिल्कुलु हूंदियूं हुयूं, उर्दू फिल्मूं, सिंधी फिल्मूं, टॉप जूं सिंधी फिल्मूं। पर हिकिड़ो अहिड़ो टाइम अची वियो आहे 80s खां पोइ उहे ठहिणु बंदि थी वियूं आहिनि, वरी दौरु अचे पियो। उन में असांजूं इलाही कोशिशूं आहिनि त जेको सिंधी सिनेमा ख़तमु थी वई आहे उनखे मोटायूं। छाकाणि हिन वक़्तु पाकिस्तान में उर्दू फिल्मूं ज़बरदस्त नमूने अचनि पियूं ऐं मुख़्तलिफ़ मॉल्स में डिजिटल सिस्टम ते नयूं फिल्मूं अचनि पियूं ऐं कामयाबु वञनि पियूं ऐं इन्वेस्ट करण वारा माण्हू हाणे कमाइनि पिया। त असीं चाहियूं था त सिंधी फिल्म उन में महिनत करियूं ऐं असां बि हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी डिजिटल फिल्म आणियूं जेका सिनेमाज़ ते बि हले ऐं पोइ वरी उहा टीवी ते बि हले। तमामु सुठी ॻाल्हि। सो इन सां गॾु व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। ॾिसंदा रहो सिंध टीवी। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो। अगेन वेलकम। ऐं प्रोग्राम आहे अव्हां जो पंहिंजो सलाम सिंध। सो असां सां गॾु महिमान मौजूदु आहिनि ऐं कचहरी खे अॻिते वधाईंदासीं। घणी थी वई कचहरी आर्ट जे हवाले सां, फ़न जे हवाले सां। मूंखे लॻे थो त हाणे कुझु ज़ाती ज़िंदगी ते बि ॻाल्हाइणु खपे, छो जो मूंखे ख़बर आहे त हिकु आर्टिस्ट जे बारे में जॾहिं असां कंहिंखे लाइक कंदा आहियूं या ड्रामा वणंदा आहिनि, फिल्मियूं वणंदियूं आहिनि, त हमेशह इहा दिलि में जुस्तजू ख़्वाहिश हूंदी आहे त काश ज़ाती ज़िंदगी में बि ख़बर पइजी वञे त जेकॾहिं फ़र्ज़ु कयो रफ़ीक ईसानी साहब हमेशह नेगेटिव किरदारु कंदा त आम ज़िंदगी में बि नेगेटिव आहिनि या पॉज़िटिव आहिनि। सो यकीनन इहो तजसुस हर हिक में हूंदो आहे। त सभ खां पहिरियों त नंढपण ॿुधायो, शरारती हुयो या मासूम तबियत जा हुयो या ॿारनि खे मारे भॼी वेंदा हूंदो? ज़ाहिर इहा नंढपण जी हिकिड़ी अहिड़ी एज आहे जो हिन में माण्हू शरारती बि हूंदो आहे, कॾहिं कॾहिं मासूम बि हूंदो आहे, कॾहिं कॾहिं ॿारनि खे सां जहिड़ा बि कंदो आहे। ऐं यकीनन उहो जेको बालकपण हो उन में इहे सभु शयूं मूंखां थियूं आहिनि। सही। छा त इहो ज़िंदगी जो हिसो आहे जेको हर कंहिंखां थींदो आहे। ठीकु आहे। बाक़ी कैरेक्टर में नेगेटिव आहियां, आम ज़िंदगी में इंतहाई पॉज़िटिव। तव्हां मूंखे कचहरी में कॾहिं फील न कंदा, पाण हींअर कलाक खां वेठा ॻाल्हायूं त तव्हां या सॼी सिंध जेके ॾिसनि था उहे पाण चवंदा आहिनि यार कैरेक्टर में जॾहिं तव्हां ईंदा आहियो त छा थी वेंदो आहे तव्हांखे? हिकिड़ो क़यामत वारो मंज़र हूंदो आहे जॾहिं कोई विलन साम्हूं हुजे। आउं सोचींदो आहियां, चवंदो आहियां हमेशह त कैरेक्टर आहे। ऐं एक्टर एसि ताईं आहियां जेसि ताईं कैमरा मुंहिंजे साम्हूं आहे। कैमरा ऑफ थी ऐं एक्टर वेक्टर कुझु बि न आहियां। ऐं उहो ई रफ़ीक आहियां जेको घर वारनि सां, पंहिंजी फैमिली सां, पंहिंजे ॿारनि सां जीअं हिकिड़ो ज़िमेदार इंसानु सही पंहिंजी फैमिली जा प्रॉब्लम, ॿारनि जी एजुकेशन, देखभाल सही अहिड़ी तरह ऐं दोस्तनि सां, माइटनि सां, अच्छा दोस्तनि जी ॻाल्हि थी, जल्दी दोस्त ठाहींदा आहियो या थोरा मोहतात हूंदा आहियो? न अलाए छो जल्दी मूंखां ठही वेंदा आहिनि। पोइ जेकॾहिं उहे निभाइण जी कोशिशि न बि कंदा आहिनि त मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि सां निभाईंदो रहां। इन करे तमामु मूंखे हिकिड़ो वॾो हल्को आहे दोस्तनि जो, वॾो वसी। ऐं आउं पाण खे ख़ुशनसीब माण्हू सम्झंदो आहियां त मूंखे दोस्त घणा आहिनि। ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे त ख़ुशनसीब उहो आहे जंहिंखे वफ़ादार दोस्त आहिनि। अल्हम्दुलिल्लाह आउं फ़ख्र सां चई सघां थो त मूंखे काफ़ी सारा वफ़ादार दोस्त आहिनि ऐं जिन हमेशह मूंखे सहारो बि ॾिनो आहे, मुंहिंजी सपोर्ट बि कई आहे ऐं मुंहिंजे हर ॾुख सुख तकलीफ़ परेशानी में मूंसां गॾु बि रहिया आहिनि। इहा त थी वई सभिनी दोस्तनि जी तारीफ़, पर जेकॾहिं मां सभिनी दोस्तनि मां चवां त कंहिं हिकिड़े जो नालो खणणो आहे, असल में नालो हिकिड़े जो नथो खणी सघिजे। मूंखे ख़बर आहे इलाही ॾुखियो आहे न, तॾहिं बि न वाक़ई बि ॾुखियो आहे न। मूं तव्हांखे चयो त मूंखे काफ़ी वफ़ादार दोस्त आहिनि, मौला अली अलैहिस्सलाम जो कौल बि। हाणे कंहिं हिकिड़े जो नालो खणी नथो सघिजे, उहो ॾाढो मुश्किल हूंदो आहे।
अने शुक्र कयो जो अक्सर जॾहिं अवां जहिड़ा आर्टिस्ट हूंदा आहिनि त पोइ मां अहिड़ा ई मुश्किल सुवाल पुछंदी आहियां पसंदीदा डायरेक्टर केरु आहे हाणे जेकॾहिं हेॾी वॾी लिस्ट मां केरु डायरेक्टर हिकिड़े जो नालो खणे त यकीन उहो आर्टिस्ट वीचारो फासी पवंदो ॿीहर हाँ ये कुछ प्रॉब्लम थींदा पर आऊं के डायरेक्टर जो नालो खणी सघां थो अच्छा हिकु जो खणी सघो था न खणी सघां थो दोस्त जो नालो उहा अलॻि शइ आहे अलॻि शइ आहे उहा अलॻि बिल्कुलु शइ डायरेक्टर जो नालो खणण को मसइलो न आहे तव्हां असांखे ख़बर आहे कहिड़ा सीनियर डायरेक्टर असां सभु सुञाणूं था शोबिज़ जा माण्हू असीं सभु वाक़ुफ़ु हूंदा आहियूं डायरेक्टरनि जी नेचर्स खां हुनजे एक्सपीरियंस खां हुनजे किरदार खां हुनजे कम खां लेकिन इहो को प्रॉब्लम कोन्हे सही नायला पंहिंजे नंढपण जे बारे में कुझु ॿुधाईंदियूं कीअं रहियो मुंहिंजो नंढपण तमामु सुठो गुज़रियो ऐं मां जेतिरी शरारती न हूंदी हुअमि मुंहिंजी वॾी सिस्टर हूंदी अच्छा जी मूंखे जेको मम्मी पाराईंदी ओके जेको खाइण जे लाइ ॾींदी जेतिरा पैसा ॾींदी बिल्कुलु मां कॾहिं बि न अम्मीअ खे तंग कयो न अबूअ खे तंग कयो मुंहिंजी वॾी सिस्टर घणो कंदी सो मुंहिंजे बाबा जो हमेशह मूंसां घणो प्यारु रहियो की हीअ मुंहिंजी जेका न्याणी आहे इहा तमामु सुलक्षणी आहे ऐं तमामु हीअ ग़रीब आहे पर कॾहिं ईअं बि थींदो आहे कॾहिं ईअं बि थींदो आहे शरारत वॾी भेण जी हुजे दड़का नंढी खे मिली विया मां कॾहिं कंदी न हुयमि मां ॾाढो अम्मीअ खां अबूअ खां ॾाढो मां डिॼंदी हुयमि मां न कंदी हुयमि कॾहिं बि शरारत न कंदी माशाल्लाह अच्छा अवां जेका दोस्त जेका हमेशह सपोर्ट कंदी आहे हमेशह गॾु हूंदी आहे बेस्ट फ्रेंड मुंहिंजी अॼु वक़्त ताईं त का अहिड़ी मुंहिंजी बेस्ट फ्रेंड जंहिंखे मूंखे उन सपोर्ट कयो हुजे हा मां उनखे कयो हुजे सपोर्ट सही अच्छा खाधो पचाईंदी आहियो या सिर्फ़ु मां चवंदी आहियां जंहिंसां माण्हुनि जो दिमाग़ु पचाईंदा आहिनि बसि मां त दिमाग़ु सुठो पचाईंदी आहियां खाधो घटि तव्हां ॿुधायो दिमाग़ु सुठो पचाईंदी आहियो या खाधो न ॾिसो जीअं हाणे शादीशुदा हुअण सां त घर में ज़ाहिरी आहे त खाधो बि पचे थो बिल्कुलु खाधे खां सवाइ त न आहे ऐं जेको टाइम हूंदो आहे संडे सैटरडे जो टाइम हूंदो आहे उहो स्पेशली मुंहिंजे घर में हूंदो आहे दावत हूंदी आहे अच्छा वधीक सुठो छा पचाईंदियूं आहियो मां वधीक जेको सुठो पचाईंदी आहियां उहो चाइनीज़ बि पचाईंदी आहियां कोरमो बि पचाईंदी आहियां बिरयानी बि पचाईंदी आहियां सभई शयूं मतिलबु इलाही सुठियूं पचाईंदियूं आहियो हा स्वीट में बि काफ़ी सुठियूं शयूं तमामु पचाईंदी सुठी आहियां रफ़ीक मुंहिंजो हस्बैंड खाइण वारो ॾाढो मतिलबु सही लाइक कंदो आहे अच्छा वधीक अवां कॾहिं कुकिंग कई आहे मूंखे बसि बेदो ठाहिणु ईंदो आहे अंडो इहो यकीन कयो मां चवंदी आहियां इहो इंटरनेशनल क्वेश्चन आहे आसान आहे बिल्कुलु इहो हर जॻह ते इहो सुवाल जॾहिं बि थींदो आहे न हिकिड़ो इहो जवाबु जेको आहे इहो हर आर्टिस्ट ॾींदो आहे बसि बेदो पचाइण ईंदो आहे बाक़ी कुझु बि न ईज़ी आहे न बिल्कुलु तव्हां भञी कॾहिं घर वारनि फरमाइश न आहे की ईअं कॾहिं साथियुनि या कॾहिं काथे अकेला रहिया हुजो ऐं मजबूरनि कुझु पचाइणो पइजी वियो हा बसि थोरो घणो ईअं खणी कढ़ाई वढ़ाई ठाहे ॾींदो आहियां पर स्पेशली मतिलबु को हिन तरफ़ मुंहिंजो एतिरो टाइम किथे आहे इहा बि ॻाल्हि आहे पर जेकॾहिं कॾहिं शेफ जो किरदारु मिले त छा कंदो हा त आऊं मच्छी न आऊं मच्छी फ्राई करे वेंदुसि सुठी ज़बरदस्तु उनखे ॾाढी थूम वग़ैरह हणी अदरक विझी उनखे उनजो मसालो पेस्ट करे उनखे ॾाढो फ्राई करे एॾी ज़बरदस्तु मच्छी ठाहे वेंदुसि जो यकीननि तव्हां महसूसु कंदा हूंदा जेकॾहिं कींजर जी मच्छी हुजे ऐं उनखे फ्राई कराइण वारो रफ़ीक हुजे ऐं खाइण वारा तव्हीं हुजो त ॾाढो मज़ेदार थी वेंदो तव्हां मूंखे पहिरियों ॿुधायो आहे न यकीन कयो मां हीअ पोर्शन ख़ाली कराए छॾियां किचन वारो उन लाइ वरी तव्हांखे मच्छी बि कींजर जी घुराइणी पवंदी आहे अॼुकल्ह त पले जो टाइम आहे ऐं पलो ज़बरदस्त ख़ुशबूदार शइ आहे जेकॾहिं तव्हां यकीन कयो तव्हां मूंखे ॿुधायो आहे न मां ख़ालिश खे चवां हिकिड़ी कींजर में डुबकी हणी मच्छी पकड़े अचे हुनखे पचाए हुन खां पोइ सभई खाओ मज़ो कयो एंजॉय कयो इन बहाने खाईंदासीं कॾहिं ॾाढी देरि करे छॾी ख़ैर असां सां गॾु सिंध जो तमामु बहितरीनु रागी एजाज़ ख़ासकली साहिबु लाइन ते मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम असांजे तरफ़ां सॼी संगत खे अदा रफ़ीक खे बा अनवर खे अदी नैला खे पूरी टीम खे अस्सलाम वालेकुम या अली मदद मौजूद वालेकुम अस्सलाम मौला अली मदद वॾी महिरबानी अमां कॉल कई छा चवणु चाहींदो प्रोग्राम ॾिसो पिया बिल्कुलु भेण प्रोग्राम ॾिसो पिया अदा रफ़ीक जी कचहरी ॿुधूं पिया नंढपिण जी शरारतूं ॿुधाए थो अदा फर्स्ट क्लास ॾाढो मस्तु नंढे हूंदे माण्हू सभु कोई ईअं ई हूंदो आहे बिल्कुलु हूंदो आहे जेका अदा ॻाल्हि करे पियो सही आहे बिल्कुलु ॻाल्हि सही आहे ऐं अदी नाला जी कचहरी ॿुधूं पिया अदा अनवर वेठो आहे असांजो सुठो फनकार आहे सम्झो मुंहिंजो भाउ आहे असां अदा खां फरमाइश कंदासीं सूफ़ी गीत ॿुधाए असांखे सूफ़ी जे सिंगर खां फरमाइश कंदो सिंगर खां फरमाइश कंदो अॼु यकीन कयो तारीफ़ रक़म था कयो हालांकि मां बिल्कुलु दोस्त आहे पर मां फरमाइश करणु थी चाहियां मां खां त जेकॾहिं ॿ ॿोल तव्हां ॿुधायो जी भेण जी छा ख़्यालु आहे हाज़िर भेण बिल्कुलु ॿुधाईंदुसि मां
हा जेकॾहिं तव्हां असांजी फरमाइश पूरी कंदो त तव्हांजी फरमाइश पूरी थींदी। ओ मुकेश मौला जे फ़कीर कयो, ओ मुकेश मौला जे फ़कीर कयो, हिक सोज़ दुखन रोर ज़हीर कयो, हिक सोज़ दुखन रोर ज़हीर कयो, ओ मुकेश मौला जे फ़कीर कयो, ओ मुकेश मौला जे फ़कीर कयो। अल्लाह 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 अल्लाह। वाह वाह वाह, तमामु बहितरीन, वॾी महिरबानी, लख थोरा अवांजा अवां कॉल कई। अच्छा, अवां ॻाईंदा आहियो, कॾहिं जूं ॻाईंदा आहियो? ऐं ॿुधण जो शौक़ीन आहियां, ॻाइणु मूंखे बिल्कुलु न ईंदो आहे। इहा बि वॾी ॻाल्हि करे छॾी अवां। बहरहाल यकीन कयो अञा इलाही कुझु, मां इहो ई त सोचियो अञा मूं वटि वक़्तु आहे, अञा मां कचेरी करे सघां थी, अञा ॻाल्हाए सघां थी, बट ख़बर ई न पई वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुची वियो। सो वॾी वॾी महिरबानी, लख अहसान अवांजा, थैंक्स अ लॉट, क़ीमती वक़्तु कढी अवां हिते आयो ऐं यकीन कयो अवां सां कचेरी करे इलाही घणो मज़ो आयो ऐं उमेदु आहे त व्यूअर्स खे बि तमामु घणी ख़ुशी थी हूंदी। आख़िर में व्यूअर्स खे छा पैगाम ॾियणु चाहींदो? पैगाम अहिड़ी शइ आहे जेको तमामु वॾी ॻाल्हि आहे, ऐं हिकिड़ी नंढी ॻाल्हि कंदुसि त सिंध खे हिन वक़्तु ज़रूरत आहे तालीम जी। बिल्कुलु। ऐं उहा तालीम बि ख़ुसूसन असां सभु गॾिजी अचो त पंहिंजे नियाणियुनि खे सुठी तालीम ॾियारियूं। जेकॾहिं न असां जूं नियाणियूं, असां जूं छोकिरियूं, असां जूं ॿारड़ियूं काश उहे सभु पढ़ी वञनि त हीअ सॼी सिंध, हीअ सॼो मुल्क शाद ऐं आबाद थी वञे ऐं हर तरफ़ तरक़ी थी वञे। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हिन धरतीअ ते, हिन मुल्क में अमन हुजे ऐं ज़ात पात जो को फ़र्क़ु न हुजे, हर तरफ़ ख़ुशियूं ई ख़ुशियूं। आमीन, तमामु सुठो पैगाम। नाइला, अवां छा चवणु चाहींदियो? जी, मां बि इहो ई चवणु चाहींदमि की असांजे सिंध में छोकिरियुनि खे तमामु आज़ादी घटि आहे ऐं एजुकेशन बि घटि आहे। सो पंहिंजे पेरेंट्स खे पंहिंजी औलाद ख़ासि तौर ते नियाणियुनि जो साथ ॾियणु खपे त उहे पढ़ाइनि, तालीम ॾियनि। ऐं अॼुकल्ह जी जेका छोकिरियूं आहिनि उहे छोकिरनि खां घटि न आहिनि हर शोबे में। सही तालीम आहे त उहे ॾिसो पाण पायलट बि थी थियूं सघनि, सभु कुझु थी थियूं सघनि। सो पीउ माउ खे इहा आहे की मुंहिंजो मैसेज आहे की पंहिंजे नियाणियुनि ते ट्रस्ट करणु वॾी ज़रूरी आहे ऐं उन्हनि खे ॿाहिरि कढणु ज़रूरी आहे। अगरि ट्रस्ट आहे पंहिंजे नियाणियुनि ते त मुंहिंजे ख़्याल में त उहे बि पंहिंजे पीउ माउ जो तमामु वॾो साथ थियूं ॾियनि ऐं बाक़ी अलाह ताला हर नियाणीअ जी हिफ़ाज़त करे। अलाह ताला मददगार आहे। अगेन वॾी वॾी महिरबानी ज़रदारी साहिबु, लख थोरा अवांजा, माशाल्लाह अवांजे आवाज़ प्रोग्राम खे चार चंडाणी छॾिया। अवां छा चवणु चाहींदो, कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? सिंध जे माण्हुनि खे इहो पैगाम ॾियणु थो चाहियां त पाण में जेके नफ़रतूं आहिनि उन्हनि खे कमु कयो वञे, घटि कयो वञे, मोहबत ॾांहुं वधनि ऐं जेके जहिड़ा झगड़ा सिंध में असांजे कल्चर खे या उनखे नुक़सानु या अंदरूनी सिंध में मसइला उन्हनि खे छॾे करे पंहिंजे मोहबत जेको असांजो असुलु सूफ़ियानो सिंध जो जेको आहे उन में जकड़िजी वञनि ऐं नफ़रत में कुझु कोन्हे। वाह, तमाम सुठी गाल। अगेन बड़ी बड़ी मेहरबानी। अजय एंड आमिर, आप दोनों का भी बहुत बहुत शुक्रिया, थैंक्स अलॉट कि आपने भी बहुत अच्छा साथ दिया। सो अगेन बड़ी बड़ी मेहरबानी, लख थोरा माजा ऐं व्यूवर्स अवांजा भी थोरा हितां आहियूं क़ीमती वक़्तु कढी अवां प्रोग्राम ॾिसो था। अर्ली मॉर्निंग निंड पिटाइण यकीन कयो इलाही मुश्किल हूंदो आहे। मूंखे ख़बर आहे सुबुह जो मतिलबु रोज़ हिते अचिणो आहे, अवां सां मुखातिबु थियणो आहे, कचहरी करणी आहे ऐं इहो जेको वक़्तु हूंदो आहे न, यकीन कयो सभिनी खां वधीक प्यारो वक़्तु हूंदो आहे। पर इहो वक़्तु माण्हू उन्हनि ई माण्हुनि खे ॾींदो आहे जिन सां वधीक प्यारु कंदो आहे। सो मां पंहिंजे पूरे मुल्क सां, पूरे पाकिस्तान सां इलाही घणो प्यारु कयां थी। इन करे अवांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थींदी आहे। यकीन कयो मॉर्निंग शोज़ मूंखे इलाही घणा पसंदि हूंदा आहिनि, छो जो जॾहिं असां ॿियनि जो इंटरव्यू कयूं था, ॿियनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जी ज़िंदगी मां, उन्हनि जे एक्सपीरियंस मां इलाही कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। यकीन कयो उहे जेके शयूं हूंदियूं आहिनि न, उहे असांखे अॻिते वधण जो अञा वधीक जुनून पैदा कंदियूं आहिनि असांजे अंदरि ऐं जज़्बो ॾींदियूं आहिनि। सो इन करे मां चवंदी आहियां त हीअ जेके लम्हा आहिनि, हीअ जेको टाइम हूंदो आहे इलाही घणो ख़ूबसूरत हूंदो आहे। सो इंशाल्लाह सुभाणे हिकु नए प्रोग्राम सां कुझु नवनि महिमाननि सां गॾु अवांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थींदासीं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। आख़िरी कलाम अनवर साहिबु अवांखे ॿुधणु चाहींदासीं ऐं असां सभिनी ऐं
सभिनी व्यूवर्स जे लाइ। सो मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे फ़िलहाल जे लाइ ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय एंड गॉड ब्लेस यू। लगी वञी यार सां वञी बेअख्तियार हुनखे मुंहिंजे दर्द जी आहे ख़बर न का चार ऐं रातो ॾींहुं रड़ियूं कयां उत पिरे में बीमार तलबुन तारूं लायूं तालिब सां तकरार इश्क जो आज़ार औत पिरी परवाना ॾाढो हसीन आगी गज़ब जी थई घर अदा गज़ब जी थई घर अदा ॾाढो हसीन आगी गज़ब जी थई घर अदा घर वदा ओ दिलियूं फुरे वञी थो दिलियूं फुरे वञी थो मुर्गी ॾिसी मिठा मुर्गी ॾिसी मिठा ॾाढो हसीन आगी गज़ब जी थी घर अदा गज़ब जी थी घर अदा ओ दिलियूं फुरे वञी थो हसीन आगी गज़ब जी थई घर अदा गज़ब जी थई घर अदा तोखे नज़र न कंहिंजी दिल पर लगी नजर न कंहिंजी दिल पर लगी वञे हेॾो न पाण खे तूं हेॾो न पाण खे तूं सिंगार दिल रुबा सिंगार दिल रुबा ओ दिलियूं फुरे वञी थो दिलियूं फुरे वञी थो मुर्गी ॾिसी मिठा मुर्गी ॾिसी हसीन आगी गज़ब जी थई घर अदा गज़ब जी थई घर अदा में तुझो चेहरो ककरन में चंड जिया जुल्फन में तुझो चेहरो ककरन में चंड जिया फुर्सत में तो खेवेगी फुर्सत में तो खेवेगी ठायो आहे खुदा ठायो आहे खुदा ओ दिलियूं फुरे वञी थो दिलियूं फुरे वञी थो मुर्गी ॾिसी मिठा ॾाढो हसीन आगी गज़ब जी थई घर अदा गज़ब जी थई घर अदा
अदा ॾाढो हसी